शांति मुझे बताया 21 पंजाब 2023 अब लिखा बेटा बापदादान जो अव्यक्त महावाक्य है 14/12/94 जो रिवाइज को समय संकल्प बोल द्वारा कमाई जमा करने जो आधार श्री बिंदु लगाए। आज बापदादा के सभा में आए ये सब इसलिए सभा की आत्माएं जी बापदादा विद्वता की हर एक हाईएस्ट रिचेस्ट दुनिया वाला तो कहना है रिचेस्ट इन द वर्ल्ड लेकिन असा सभी रिचेस्ट इन द कल्प आए यह समय जो जमा किए वो सजो खजानो सजो कल्प साथ में हल्दो है तो ये कल्प में एड़ो कोई भी न मिलदो जो ये सोचे कि हिन जन्म में तो रिचेस आया लेकिन भविष्य में अनेक जन्म साहूकार से साहूकार रहींदम और तव्हां सभी निश्चय और नशे सां चईंदा आहियो कि असांजो खजानो अनेक जन्म साथ रहंदो। गारंटी आहे न त एड़ो रिचेस सॼे कल्प में ॾिठो आहे त बाप दादा पंहिंजी शाहनि जी शाह राजनि जी राजा ॿारनि खे ॾिसनि था हिकु हिकु ॾींहं में केतिरी कमाई जमा कंदा आहियो हिसाब कढियो अथव जमा जो खातो केतिरो चीज गॾी सां वधंदो थो वञे ऐं वधाइण जो साधन आहे केतिरो हिन में महिनत आहे छा पंहिंजी कमाई व जमा खातो वधाइण पंहिंजी कमाई व जमा खातो वधण जो सभिनि खां सही साधन आहे बिंदी लॻाईंदा वञो ऐं वधाईंदा वञो। तव्हांजी बिंदी बाप जी बिंदी और ड्रामे में भी बीसी खे बिंदी लॻाइणो आहे त कमाई जो आधार छा थियो बिंदी लॻाइण मतिलबु ॿियो ॻाल्हि थी वई बिंदी कल्ह मां वधी न हर सेकेंड नयो जे नयो सुठो ते सुठो हर संकल्प नई ते नयो सुठो ते सुठो कोई मात्रा आई न छा छो कीअं ये क्वेश्चन मार्क जी मात्रा आश्चर्य जी मात्रा कहिड़ी बि कंहिंजी आवश्यकता न आहे छोकी मास्टर नॉलेजफुल ठही विया आहे त कीअं शब्द ईअं में बदिली वेंदो बदिली वियो या हाणे बि कीअं कीअं चईंदा पतो न ये शब्द संकल्प में भी बदली रहियो आहे न पतो न थींदो न थींदो त्रिकालदर्शी स्वप्न में भी न सोचे सघंदो आहे त मुख सां त ॻाल्हाइण सवाल ई न छोकी असां त्रिकालदर्शी थिया आहियूं त इहा थींदो न ईंदो पतो न ये सभु शब्द मुख ते भी न अची सघंदा आहिनि त संगम जो सॼो खेल ई टे बिंदियुनि जो सभिनि खां सहज बिंदी हूंदी आहे या क्वेश्चन मार्क सहज हूंदा बिंदी सहज हूंदी आहे बिंदी लॻाइण में केतिरो टाइम लॻंदो आहे सेकेंड खां बि कम बिंदी लॻाइण ईंदो आहे कि कलम चिपकी वेंदी आहे कई बार बिंदी जे बजाए कलम भी लंबी लकीर खींचे ॾींदी आहे बिंदी लॻाइण सां हिकु सेकेंड में तव्हांजो केतिरा खज़ाना बची वेंदा आहिनि खज़ाने जी लिस्ट त ॼाणंदा आहियो न अगरि बिंदी जे बजाए ॿियो कोई मात्रा लॻाईंदा आहियो व लॻी वेंदी आहे त सोचो ज्ञान जो खज़ानो वियो शक्तियुनि जो खज़ानो वियो गुणनि जो वियो संकल्पनि जो वियो एनर्जी वई श्वास सफल जे बजाए असफल थी वियो समय वियो केतिरो गवायो न लंबी लिस्ट थी वई न त इहा कॾहिं बि न सोचियो कि हिकु ॿ सेकेंड ही त वियो लेकिन हिकु सेकेंड में गवायो केतिरो हिकु सेकेंड बि केतिरो भारी थी वियो न हर समय जमा जो खातो वधाईंदा हलो कमायो छा गवायो छा इन सभिनि खज़ाननि मां असां केतिरा खज़ाना गवाया बाप दादा बि वारनि जी जमा जे खाते चेक कंदा रहंदा आहिनि बाबा बि पंहिंजी जमा जो खातो चेक कंदा रहंदा आहिनि जॾहिं खातो ॾिसंदा आहिनि त मुस्कुराईंदा रहंदा आहिनि छा ॾिसंदा हूंदा जो मुस्कुराईंदा आहिनि अमृत वेलो मिलन मल्हाईंदा आहिनि रूह रिहान भी कंदा आहिनि वाइदा बि ॾाढा सुठा सुठा कंदा आहिनि कि हीअ कंदासीं हीअ कंदासीं ॾाढी सुठी सुठी ॻाल्हियूं कंदा आहिनि
लेकिन हल्दी हल्दी स्त्री में कोई न कोई खजानो गवाए भी रही है। तो आधार शान आए हैं बाप दादा की भी पांजी स्तुति गाली बुझाई है। अगर व्यक्त संकल्प हलो तो शान ये जमा थियो या गवाए तब वो गाली शा करने उस संकल्प में हल्दो आ वो तो ठीक थी वेंदो बाप के भी दिलास लेने की ठीक थी वेंदो उस शारत ही आए ना संपूर्ण कला ढाया थी वेंदो तब बाप दादा तेने किया गा गा का गीता श्री दिए में डाला बुद्ध गायन। लेकिन ये भी केस है अंत में संपूर्ण थे कि बहुत काल से अभ्यास बहुत काल जो वस्तु पायो वस्तु अविनाशी चाइना आयो संपूर्ण वस्तु चाइना आयो कि अधूरो हल दो और पुरुषार्थ में अधूरो पुरुषार्थ हल दो तब पुरुषार्थ के समय कल्लासी दिसदासी थैलासी करी वर्दासी थी ये सोचता है और प्राप्ति के समय ये करना है। बाबा ने प्रश्न का पूछना चाहता संपूर्ण वर्ष जाना है या अधूरो मेरे लिए प्रश्न पूछन बाबा को पुरुषार्थ में अधूरो पुरुषार्थ हलना आयो ये प्रश्न का पूछन तब पुरुषार्थ के समय कंदासी रिश्तेदासी थैलासी करिवर्दासी थी ये सोच रहा है और प्राप्ति के समय ये करना है उनमें तो संपूर्ण प्राप्ति खपे संपूर्ण वस्तु खपे सब पुरुषार्थ भी पूरो करणो खपे जॾहिं प्राप्ति जे लाइ संपूर्ण खपे तो पुरुषार्थ भी पूरो करणो खपे। सभी लक्ष्मी नारायण ठहण में हथ उठाए मालूम भी आ लक्ष्मी नारायण जी अभी 8 गद्दियूं हल्दियूं लेकिन हथ त लक्ष्मी नारायण में उठाईंदा आहियो हाणे 8 ई ठहींदा त सभी कीअं ठहींदा त लक्ष्मी नारायण जो अथा नंबर 1 पास विद ऑनर्स है। बाप दादा ॿारनि जी हिम्मत की ॾिसी खुश भी थी रहे राम सीता में कोई भी हथ न उठाईंदो हिम्मत सुठी आहे हिम्मत वारनि खे मदद भी मिली सिर्फ पुरुषार्थ के समय भी जीअं बाप जे अॻियां संकल्प कंदा आहियो उहो ई बोल ऐं कर्म में लाइ से तो हाणे थियण बहुत काल जी पुरुषार्थ बहुत काल जी प्राप्ति हाणे बहुत काल वो स्त्री रहेंगी तरी बहुत काल राज्य भाग्य मिलंदो बाप दादा ॾिठो समय जे खजाननि जो महत्व जेतिरो रखणो खपे ओतिरो कई ॿार न रखंदा आहिनि हिकु ॾींहं जो बि चार्ट करण त मेजोरिटी समय वेस्ट जे खाते में ॾेखारण में ईंदो आहे। द्वापर काल खां व्यर्थ ॿुधण ॾिसण ऐं सोचण जी आदत न चाहींदी हुई भी आकर्षित करे छॾंदी आहे ऐं हिन कारण समय जो खजानो वेस्ट जे खाते में हली वेंदो आहे। तेरो भी ॿुधायो कि सेकंड जो भी केतिरो महत्व आहे न ॿी ॻाल्हि मेजोरिटी व्यर्थ बोल में भी समय वेस्ट कंदा आहिनि। हिकु घंटे जे अंदर भी चेक करो कि जो भी बोल बोलियो हर बोल में आत्मिक भाव शुभ भावना रही। हिकु घंटे में भी चेक करो कि तुझे हर बोल में आत्मिक भाव शुभ भावना रही। बोल सा भाव भावना वही अनुभव थी बोल सा भाव भावना वही अनुभव थी अगर हर बोल में शुभ भावना श्रेष्ठ भावना न तो अवश्य माया जी भावना है वो तो अनेक ईर्षा हर्षद ग्रहण ये भावना चाहे किसी भी परसेंटेज में समायल हुजे कई बार बोल जा तेज के कारण बाप दादा ॿुधंदा आहिनि हर हिक जी ऑटोमेटिक तेज भरती वेंदी आहे ऐं जंहिंजी भी ॿुधण चाहियो हू ॿुधी सघंदा आहिनि बाबा चवंदा आहिनि ॿुधी सघंदो हर बोल जो सार न हूंदो आहे कई बार चवंदा भी आहिनि मुंहिंजी भावना मुंहिंजो भाव ख़राब न हुयो ये निकली हुआ ॻाल्हाए छॾियो लेकिन जंहिं बोल में आत्मिक भाव शुभ भावना न आहे वो कहिड़े खाते में जमा थी
वेस्ट में थींदो न त कमाई जो खातो ज्यादा हूंदो या गवाइण जो खातो ज्यादा हूंदो। तो संजय हर बोल में आत्मिक भाव शुद्ध भावना हुजे तो ये तो गवायो न त बोल में भी गवाइण जो खातो ज्यादा थियो त बोल के भी चेक करो। ये बोल ये ॻाल्हाए छॾियो, ये भाषा हाणे बदली करो। समृत बोल जो अर्थ ही आहे न जंहिं बोल में कहिड़ी आत्मा जी प्राप्ति जो भाव सार हुजे। समृत बोल अर्थात जंहिं बोल में की आत्मा की प्राप्ति जो भाव सार हुजे। अगर सार न त जमा जो खातो न थींदो। जेतिरो हिक ॾींहं में जमा करे सघंदा आहियो त बाग़ जिताईं जेतिरे जे हिसाब सां ओतिरो न आहे। जेतिरो हिक ॾींहं में बाबा चवंदा आहिनि कि अगर सार न आहे त जमा जो खातो बि न हूंदो। जेतिरो हिक ॾींहं में जमा करे सघंदा आहियो त बाबा जिताईं जेतिरे जे हिसाब सां ओतिरो न आहे। त छा करणो पए? लक्ष्मी नारायण त थियणो ई आहे न कि ठहियो त हर्ज़ो न आहे, न ठहियो त ठीकु आहे, कि ठहियो त बि हर्ज़ो न आहे। पहिरियों जन्म खां वठी करे श्रेष्ठ प्रारब्ध पाइणी आहे कि ॿिए टे जन्म खां शुरू करणो। पहिरें जन्म में न ईंदव, ॿिए टे जन्म में ईंदव, पसंदि आहे न पसंदि आहे न त एतिरो जमा जो खातो करो त ठाहे। एतिरो जमा जो खातो आहे कि असांखे पूरा 21 जन्म सां वेही खाऊं। अगर खातो कम जमा हूंदो त प्रारब्ध छा खाईंदव? ओतिरो ई खाईंदव जेतिरो जमा कयो। त अॼु बाप दादा सभिनि जी जमा जी खाता ॾिसनि था बाबा। जंहिंजे ॿियो समय जो महत्व ॾाढो सुठो ॿुधाईंदा आहिनि। संगम जी महिमा केतिरी सुठी ॻाल्हि। स्वयं भी सदा समय जे महत्व खे साम्हूं रखो। समय खां पहिरियों पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जे आधार सां प्राप्ति जो खातो फुल करो। समय खां पहिरियों पंहिंजे श्रेष्ठ भाग्य जे आधार सां प्राप्ति जो खातो पूरो करो। संगम जे समय जी विशेषताएं टे रूपनि जी प्राप्ति। हिकु त वर्ष जे रूप में, ॿियो पढ़ाई खे सोर्स ऑफ इनकम चइबो। हिकु त बाबा खां वर्ष मिलंदो आहे, पोइ पढ़ाई सां तुंहिंजी कमाई थींदी आहे त पढ़ाई जी प्राप्ति जे आधार सां। टियों आहे वरदाननि जे रूप या त बाबा खे पंहिंजो बाबा पक्को ठाहींदासीं त बाबा जो पूरो वर्ष मिलंदो। बाबा जी हर ॻाल्हि आज्ञाकारी वफ़ादार सम्मान बरदार ॿार ठाहींदासीं ऐं सुठी रीति पढ़ाई करे ॿियनि खे बि पढ़ायूं। बाबा जे वरदाननि जे रूप में वर्षो मिलंदो आहे। सतगुरु जेका ॾींदा आहिनि। वर्षो बि आहे, इनकम बि आहे, वरदान बि आहे। वर्षो बि आहे, इनकम बि आहे। पढ़ाई पढ़ंदासीं त ॿियनि खे पढ़ाईंदासीं तॾहिं त मिलंदो। ॿियो बाप जे रूप में बाप जो चयो मञंदव त वर्षो मिलंदो। ऐं वरदान जेतिरो सतगुरु जी हर श्रीमत खे ऐं वरदाननि खे स्मृति में लायो। स्मृति ऐं बाबा जी यादि ॿई चीजूं हूंदियूं त वरदान असांजे प्रैक्टिकल स्वरूप में अची वेंदो। प्राप्ति ॾाढी भारी आहे, ॾाढी वॾी आहे। सिर्फ़ संभालण वारा ठहो। वर्षो बि बेहद जो आहे, इनकम बि बेहद जी आहे न। वर्षो बि बेहद जो आहे, इनकम बि बेहद जी आहे, वरदान बि बेहद जा आहिनि। कॾहिं सोचियो हुयो कि रोज़ भॻवान जो वरदान मिलंदो? एतिरा वरदान कंहिंखे कॾहिं बि न मिलिया हूंदा। लेकिन तव्हां त चवंदा आहियो असां त अधिकारी आहियूं। वर्षे जो बि, पढ़ाई जो बि, वरदाननि जो बि। नंढी ॻाल्हि आहे, ॾाढी भारी ॻाल्हि आहे। बाबा चवनि था सही संबंधनि सां सभिनी जे मथां पंहिंजो अधिकार प्राप्त करे वरितो आहे न। सभी फ़क़ुर सां चवंदा आहिनि न बाबा मुंहिंजो आहे। इहे चवंदा आहिनि कि मुंहिंजो न तुंहिंजो आहे। असांजे लाइ बाप पढ़ाइण ईंदो आहे, सम्झंदा आहियूं न त पढ़ाई ते अधिकार आहे न। ऐं वरदाता वटि वरदान आहिनि कंहिंजे लाइ? हर हिकु सोचंदो आहे मुंहिंजे लाइ वरदाता बाप आहे।
ते अधिकारी अधिकार आए न, बाप भी मिंजो पढ़ाई भी मुखी बनाना ही लो। तब आवश्य दो ते अधिकार आए न, शहर में तो राडू साधारण है, करी तो दुनिया वाला हंसते हैं कि साका चलो अधिकार की सदा स्मृति में रखी कदम उठाया कि मैं किंजो बाहर आया, किंजो स्टूडेंट आया, किंजो फॉलोवर आया, इमर्ज रूप में रखो, मर्ज रूप में न होते। आए तो ब्रह्मा कुमार आयु बाबा चाहिए न, इमर्ज रूप में हो जाए, मन बुद्धि कर्म में इमर्ज रखो, मन बुद्धि कर्म में बाबा की याद, बाबा की श्रेष्ठ मत इमर्ज रूप में रहे। मन में संकल्प इमर्ज हुए कि माँ आया, कि माँ यू आया, माँ बाबा के बाद आया, माँ बाबा से गले आया। बुद्धि में स्मृति स्वरूप, मन में संकल्प, बुद्धि में स्मृति जो संकल्प करे उन जो स्वरूप कि माँ बाबा जो बाहर आया तो बाबा जो बाहर जो बाबा जो बाहर जो स्वरूप है। और कर्म में अधिकार के निश्चय नशे से हर कर्म करो कि माँ बाबा जो बाहर ये कर्म कराती बाबा सगल में विजय थी, कर्म बाबा की श्रीमत के अनुसार ही थी। ये ना अमृत वेलो तो इमर्ज रहे पुस्तक में मौज थी न, सदा इमर्ज रूप में रहे जब जमा जो खातो वधारे तीव्र गति से वधणो ढीलो डालो न करणो शुद्धि समय का मास्टर गतिता दिलाए कला समय का मास्टर गतिता दिलाए कला। बाकी भी प्रकृति में ऑर्डर करो तो शान करे सकती। अगर पंजे ही तत्व हलचल मचाने शुरू करे तो शान थी सकता, कितने में थी सकता ना। तो समय और प्रकृति माया विदाई दिलाए इंतजार भी करे। समय प्रकृति माया सभी इंतजार का कारण विदाई दिलाए तब संपूर्ण जाति बधाई मनाए। अच्छा यदि संपूर्ण जाति बधाई मनाए नते तो सभी की विदाई मिले, वो विदाई वती करे हल्का संगे करो सिर्फ संगे संपूर्ण स्वरूप में सुखी करे असांगे बधाई मनाए। असांगे माया समय प्रकृति के ध्यान न नहीं करे, असांगे कांची संपूर्ण स्थिति में सुखी करे बधाई मनाए। माया समय प्रकृति आपकी विदाई संपूर्णता जी विदाई वठो तो वो विदाई वठी वठी माया भी दिसतिया अने तैयार न आहे तो चांस वठी वठी। प्रकृति के ऑर्डर करो पुरुष तैयार है, प्रकृति तो तैयार थी वेंदी। ऑर्डर करो कि ऑर्डर करा बाबत ज्ञान सरोवर तैयार थी पुठिया ऑर्डर करो एवर रेडी आयो कि रेडी आयो। शक्तियों एवर रेडी है संपूर्ण थी रही है सब शक्तियों थोड़ी थी भी एवर रेडी नथिंग थोड़ी थी भी बाबा शक्ति मिलाए तो शक्ति एवर रेडी आयो, थोड़ी थी तो एवर रेडी नथिंग। ये सोचो चेक करो कि अगर हिन घड़ी महाविनाश अची वञे त पंहिंजी तस्वीर ॾिसो नॉलेज जे आईने में कि मां छा ठाहींदमि त सभिनि वटि आहे न नॉलेज जो आईनो त सभिनि वटि आहे न, आईनो तो सभिनि वटि आहे क्लियर आहे न। त पंहिंजी तकदीर जी तस्वीर खे ॾिसो। बाप के छा ठाहिण लॻो जॾहिं ब्रह्मा जी लाइ ॻाइण की संकल्प सां सृष्टि रची वरितई त छा संकल्प सां विनाश न थी सघंदो। बाप ॼाणंदा आहिनि राजधानी हलणी आहे त हुनमें हिकु ब्रह्मा छा कंदो, साथी बि त खपनि त ब्रह्मा बाप बि त साथियुनि जे लाइ रुकल आहे न। त बाप ॿारनि खां प्रश्न कंदा आहिनि, ॿार त बाप सां प्रश्न ॾाढा करे चुकिया आहिनि। हाणे बाप ॿारनि खां प्रश्न कंदा आहिनि कि डेट फिक्स करनि
सभिनि खां प्रश्न की डेट फिक्स करो। इन जो मुहूर्त थियणो खपे। ज्ञान सरोवर जी डेट फिक्स आहे, हॉस्पिटल जी भी डेट फिक्स आहे। इन्हनि जी डेट फिक्स आहे। कंहिंखे फिक्स करणी आहे? बाप खे न करणी आहे। इहा बाप ॿारनि जे हथ में ॾिनो अथई। कोई कम त तव्हां बि कंदव न कि सभु बाप ही करे। डेट फिक्स जो प्रोग्राम ठाहिणो आहे न। अच्छा, नया ॿारनि खे ॾिसो तव्हां नया ॿार जो आया आहियो, तव्हां सां सभिनि खे केतिरो प्यार आहे न। पहिरियों चांस सभिनि खे ॾींदा आहिनि। पहिरियों चांस तव्हां सभिनि खे ॾिनो अथनि। सभु ख़ुशि राज़ी आहियो न। केतिरा पैर पृथ्वी मिली आहे? 2 पैर या 3 पैर? 2 पैर में भी राज़ी आहियो न। तकलीफ़ त न थी न। खाइण पीअण जो सुठो मिली वियो न। मेले में अहिड़ी पालना आहे ॿियो कोई जी बि न थी सघंदी। मेले में अहिड़ी पालना जेकी ॿारनि खे मिली आहे, अहिड़ी पालना ॿियो कंहिंखे बि न मिली सघंदी आहे। मेलो ॾिठो न, अहिड़ो ब्रह्मा भोजन, अहिड़ो परमात्मा परिवार काथे मिलंदो आहे? अहिड़ो ब्रह्मा भोजन, अहिड़ो परमात्मा परिवार काथे मिलंदो आहे? सर्दी लॻंदी आहे, मौसम जी भी मिठाई थींदी आहे न। सर्दी भी मौसम जी मिठाई आहे न। मिठाई त खाइणी खपे न। सभिनि खे सालनि जी सौगात मिलंदी आहे न। कोई मेले में अहिड़ी सौगात मिलंदी आहे या खाली थी करे वेंदा आहे? अच्छा, नयन जी दिलि पूरी थी वई। मधुबन ॾिसी वठो न। पहिरियों स्वप्न में हुयो, हाणे साकार में मधुबन ॾिसी वठो न। नए ॿार बाबा प्रश्न पुछनि सभु बाबा हाणे चवनि था कि पहिरियों मधुबन ॾिठो न हुयो, हाणे साकार में ॾिसी छॾियो न। सपने में ॾिठो हुयो, साकार में ॾिठो। हाणे केतिरो बि स्थान वधायो लेकिन कम त थियणो ई आहे। सोचो हाणे 9 लख जमा थी वञनि। पहिरियों जन्म जी संख्या ई तयार न थी आहे त उहा त थियणी आहे न। बाबा प्रश्न पुछनि केतिरा मकान ठाहींदव, केतिरा ज्ञान सरोवर ठाहींदव? हाणे चई संख्या वधायो। जेतिरी संख्या वधाईंदव ओतिरी संख्या ॿिए वर्ष में ॿियो ई ज्यादा थी वेंदी। त छा कंदव? जेतिरो मिलियो ओतिरे में राज़ी रहो। मेलो भी करणो आहे न। मतलब कोई केतिरा बि ॿार हुजनि, जेतिरो बि आहे हुनमें राज़ी रहो। तलैटी में ब्राह्मणनि जो विशाल संगठन थियणो ई आहे न। हीअ त मेले में अचणो न, हीअ त अची वियो। बाबा चवनि था हीअ त मेले में अचणो न। मतलब एतिरा मधुबन सां संख्या न ॾिनी लेकिन अची आहे। ॿियनि जे लाइ एतिरो वॾो मेलो पसंदि आहे। 10,000 सुम्हंदा काथे, भीड़ न थी वेंदी। ये तो समझना है असांखे चांस मिलणो न आहे। इंतजार जी घड़ी भी प्यारी थींदी आहिनि। इंतजार करणा त ॿियो सुठी सुविधा मिलंदा। 1 साल खां पोइ वञणो, इहे त इंतजार थींदो आहे न। बाबा कृष्ण पुछनि इंतजार में पुरुषारत केतिरो सुठो हलंदो आहे। ऐं जॾहिं थी करे हली वेंदा आहे त ॾिसी वठो पोइ छा थींदो आहे। पोइ अलबेला थी वेंदा आहे न। अलबेलोपन न ईंदो आहे। ॿिया अॻियां वधंदा आहियो। हीअ बि ब्रह्मा में जो विधि ठाहिणी आहे उहा त ॾाढी फ़ाइदे वारी आहे न। 1 साल में पक्का त थी वेंदव न त कच्चा अची वेंदा। पोइ युद्ध करणी पवंदी। इन करे मधुबन हिकु यूनिवर्सिटी जो स्थान आहे, ॾाढो वॾो स्थान आहे। त मधुबन में वञणो आहे त पक्को थी करे वञणो आहे। छो कि उतां खां अचण खां पोइ एग्जाम भी ॾाढा थींदा आहिनि। हर साल में तव्हांजे हिते मधुबन में इंटरनेशनल मेला केतिरा लॻंदा आहिनि। हाणे भी इहो मेलो छा आहे इंटरनेशनल आहे। देश विदेश सभु तरफ़ जा आहिनि। दुनिया वारा त सोचता आहिनि इंटरनेशनल प्रोग्राम 5 साल में हिकु कयो त ॾाढो।
ऐं मधुबन में केतिरा थींदा रहंदा आहिनि। न पतो पवंदो आहे इंटरनेशनल मेलो थी वियो ऐं सभु ख़ुशि थींदा आहिनि, मज़ो ईंदो आहे न। बाबा प्रश्न पुछनि, इंटरनेशनल मेलो थी वियो न, लेकिन अचणो टर्न ते आहे। हाणे त ॾिसो 10,000 में बि टेंट न मिलियो, आख़िरी में ये सभु साधन समाप्त थी वेंदा। सॼो आबू जे पहाड़नि ते सुम्हण जो स्थान ठाहे छॾियो त केतिरा रही सघंदा। सभु साधन जेके बिल्डिंग वारी आहिनि सभु खलास थी वेंदियूं। उते आबू जे पहाड़नि खे सुम्हण जो स्थान ठाहे छॾंदासीं त केतिरो रही सघंदा न। अच्छा चारो जे हाईएस्ट श्रेष्ठ आत्माउनि खे, हर खजाने जे मालिक संपन्न आत्माउनि खे, सदा स्वयं खे एवर रेडी ठाहिण वारा तीव्र पुरुषार्थी आत्माउनि खे, सदा समय संकल्प बोल द्वारा श्रेष्ठ कमाई जो खातो जमा करण वारी अति समीप आत्माउनि खे, पंहिंजे हर समय हर संकल्प हर बोल द्वारा श्रेष्ठ कमाई जो खातो जमा करण वारा अति श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। दादियुनि सां मुलाक़ात सभई सहज हले थो न, मेलो हले थो या खेल हले थो, संतुष्ट जो खेल हले थो न। संतुष्ट करण वारा संतुष्ट कंदा आहिनि ऐं संतुष्ट थियण वारा संतुष्ट थींदा आहिनि। ये संतुष्ट जो खेल सभिनि खे प्यारो लॻंदो आहे न। ॿियो सभु ठीकु आहे न। तलैटी में 2 टर्न जो सोचो, तेरो लिस्ट ॾिसो, पुठियां 2 बारी बि थींदो त ॿी कोई ॻाल्हि कोन्हे। बाबा ॿारनि जी सभु आशायूं पूरी कंदा आहिनि। बाप खे अचिणो ई आहे त कोई तकलीफ़ न आहे, चाहे मधुबन चाहे पांडवपुर में अचे, चाहे तलैटी में अचे, उन्हनि खे अचण में कोई तकलीफ़ न आहे। तलैटी त ॿारनि जी आहे न, लेकिन उहा तकलीफ़ न लॻंदी आहे। तकलीफ़ त ॿारनि जी आहे, लेकिन बाबा सां मिलण में उहा तकलीफ़ बि गुम थी वेंदी आहे। जॾहिं ॿार हिमत रखंदा आहिनि कि असांजे लाइ तकलीफ़ न आहे, मनोरंजन आहे, त बाप खे त तन में ई अचिणो पए न। बसि संगम ते करणो ई आहे, मेलो ऐं खेला, मेला ऐं खेला करणा आहिनि। सेवा आहे खेल, मेलो मल्हाइणो आहे न। सेवा जो खेल करो ऐं मेलो बाबा सां मिलन, मेला मल्हाईंदा रहो। ॿियो छा करिणो आहे, खाओ पीओ ब्रह्मा भोजन खाओ। अच्छा वरदान आहे बाबा शब्द जी डायमंड की असां चाबी द्वारा सर्व खजाना प्राप्त करण वारा परमात्मा स्नेही अथव। जो परमात्मा स्नेही ॿार आहिनि उन्हनि खे बाप दादा हिकु डायमंड शब्द जी ॾाढी बढ़िया सौगात ॾींदा आहिनि। जो परमात्मा जो स्नेही ॿार आहिनि उन्हनि खे बाप दादा हिकु ॾाढी डायमंड शब्द जी ॾाढी बढ़िया सौगात ॾींदा आहिनि। उहो शब्द आहे बाबा। शब्द कहिड़ो आहे, बाबा। हिन चाबी खे सदा साथ रखो त सर्व खजाननि जी प्राप्ति थी वेंदी। हिन चाबी जी की सेना सदा सर्व संबंध सां स्मृति स्वरूप रहणो। मन में संकल्प, बुद्धि में उन स्मृति जो स्वरूप अनुभव में लाइणो हर संबंध। चाबी जी की चेन छा आहे, चाबी आहे बाबा। बाबा सां बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, साजन बि आहे, सखा बि आहे, डॉक्टर बि आहे। साक्षात प्रतिज्ञा जो कंगन ऐं सर्व गुणनि जो श्रृंगार सां सॼी सजाए रहो। चाबी भी आहे, चाबी जो की चेन सदा सर्व संबंधी स्मृति स्वरूप है। साक्षात प्रतिज्ञा जो कंगन ऐं सर्व गुणनि जो श्रृंगार सां सॼी सजाए रहो। तॾहिं विश्व जे अॻियां फरिश्तो रूप व देव रूप में प्रख्यात थींदा। स्लोगन आहे बीते के पास करे बाप दादा जे पास असां समीप रहो त पासिव डॉनर ठही वेंदा। पासिव डॉनर थियण जी ॾाढी सहज युक्ति आहे।
पीछे के बीची पास करे सदा बाप दादा जी पास तथा समीप रहो तो पास भी दोनों स्थिर। अच्छा, ओम शांति।